5 साल पहिरीं मिठी जे महबूब शहर मिठी तरफ़ मिठी जे दर जी मिठी भरण लाइ हिन ईद ते पहिरें पंध कयासीं। गड्डी जी गोद में फाटंदड़ फटाकनि सां गॾु घुमंदड़ जोड़नि जे विच में अधु राति पुॼाणा जॾहिं उनजे हथ कराइनि खे पकिड़े हल्की सर्द राति में नंढियुनि विखियुनि सन्हनि ट्रैकनि सां मस वञी ॻाल्हियुनि जे चाड़ियुनि ते चढ़ियासीं। ऐं पोइ सर्द राति में गरम रिहाण राति जे पोएं पैर ताईं सिक ऐं कीर जूं ओछल छोलियूं किनारा पसंदियूं रहियूं ऐं ॻाल्हियूं वसंदियूं रहियूं। हथ जूं ठाहियल मिठाइयूं ॻाल्हियुनि विच में चॿींदा रहियासीं। मां कटाणे हुनजे अलमासी अखियुनि में आख़िरी निहार करे बैराज तरफ़ मोकिलायोसीं। उहो चई त वक़्तु वरियो त वरी मिलबो। ऐं पोइ इंतज़ारनि जूं बंब रातियूं तनाइर में गुज़रंदियूं रहियूं ऐं उहो मोर खेड़े जहिड़ो रेशमी हथ ऐं कोयल जी लात जहिड़ो मिठड़ो आवाज़ मोबाइल फ़ोन जे 11 अंगनि मां गुम थी वियो ऐं राबतनि जो ताक बंदि करे छॾियो। मुंहिंजे अखियुनि जे इंतज़ारनि जो दर खुलियो ई रहियो ऐं पतो न पियो तूं कंहिं दर वियोलियो या त वरी पंहिंजे ई शहर में गुमनाम थी वियो। 5 साल ॻोल्हियोसीं पर किथे बि को ॾस न पियो। हवाउनदार आवाज़ उॾारींदे हुनखे ॻोल्हण जा काफ़ी जतन कयमि। ऐं नेठि 5 साल पुॼाणा महबूब शहर मिठी ॾांहुं कंहिं कम सांगे वञणु थियो। मिठी खां परे सराए थर जे लाबारे जी अलड़ मौसम में पेरनि खे पंधु ॾियारींदे काफ़ी झंग घर लताड़ियोसीं। मिठी जे शहर में रबनवाज़ हाले सां मुख़्तसिर मुलाक़ात में अणमया प्यार वेड़े पांध में खयासीं त प्यारे दोस्त नरपत सिंह ठाकुर जो मिठियूं बि नसीब थियूं। नेटवर्क जी घटि फिराए में सबबु काफ़ी दोस्तनि सां राब्तो न थियो। 2 ॾींहंनि पुॼाणा वापसि ईंदे जॾहिं गड्डी जी गोद ते पुॻासीं त गड्डी बाहूं पखेड़े भाकरनि में भरे सुरकी पई ऐं आउं बि घड़ी पल नीर वाहींदो रहियुसि त अचानक न ॼाण त कंहिं नंबर तां कॉल फ़ोन आई। कंहिं पुछियो त कीअं आई तव्हां 5 साल पोइते माज़ी में गुम थी वियसि। मूंखे वही ॿोल यादि आया त उते ई आहिनि जिते अवां छॾियो। ईअं चई घड़ी पल ख़ामोश थी वियसि ऐं पोइ हुन बकार खे गड्डी जी गोद में घड़ी पल बिहारियो। गर्द जे 2 हथनि सां खिकारींदे चयईं त बदिलजी वएं। हा, जीअण जा अंदाज़ बदिलाया अथमि। बसि पोइ सभई मयारूं मुंहुं सुठियूं। हिन उहो ई चयो त मिठी में मज़ो न आहे रहियो ऐं असां 5 साल खां कराची वियासीं। उते कारोबार बि आहिनि त नौकरी बि अथमि। वक़्तु फ़ुर्सत न आहे ॾिनी। अॼु ईद सांगे मिठी आयासीं त माज़ी यादि आयो ऐं तूं यादि आएं त राब्तो कयोसीं। सचपच 5 सालनि जी डिघी विछोटी पुॼाणा घड़ी पल जूं रूह रचंदियूं थक लाहे छॾिया। तोड़े जो धन में वेड़ियल हू लक्ष्मी जो अवतार सॾाईंदड़ आहिनि पर शाल न वञे शान जी परंपरा निभाईंदड़। मिठी हाणे माण्हू बुखूं पेट में खणी बि कॾहिं इहो कोन चयो त थर में मज़ो न आहे पर जिनजे तिजोरियुनि में पैसा ग़रीबनि जा सुरका ॿुधी घुटिजी रहिया आहिनि उहे मज़ा मुसरतूं छॾे शहर खे अलविदा करे विया। तोड़े जो 9 लख जा फटाका फाड़े पंहिंजे शहर में ईद मल्हाइण लाइ पहुता पर उन बुखायल ॿारनि ॾे निगाह न कई पर ईद मल्हाए छॾे। बुखायल ॿारनि खे छॾे लखनि जा फटाका फाड़ींदड़ बुखायल बीमारनि ऐं लाचारनि जा हाव ॾारींदड़ धनवाननि सां गॾु मारो मुंहिंजे मुल्क जे सभिनी सान्यावंदनि खे अखियुनि जा दीप ॿारे सुर्कनि जी फटाकनि सां ईद मुबारक।